अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ तकरार ड्रामे जी हिकु नई ख़ुशख़बरी आंदी आहे। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी ॿी तव्हांखे गिफ्ट ॾींदो हलां। तकरार ड्रामे में फ़ोन नंबर अॼु ॾींदुमि। तव्हां सां वाइदो कयो मूं अॼु हिकु वॾे अदाकार जो, जंहिंजो काफ़ी अरसे खां वठी तव्हांखे ऐं असांखे इंतज़ारु हुयो, उनजो व्हाट्सअप नंबर, कॉल नंबर यानी फ़ोन नंबर, जेन्युइन फ़ोन नंबर तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में हीउ वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिसो ऐं नंबर नोट करे वठो ऐं पोइ इन्ही नंबर नोट करे पोइ वञी ॻाल्हायो ऐं इन्ही जे बदिले मिड़ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं वरी कंहिं ॿिए अदाकार जो नंबर ॾियूं त तव्हांखे वरी जेको आहे असांजो वीडियो मिली सघे। दोस्तों, विच स्क्रीन में नंबर हिकु हिकु थी हलंदो वञे थो। इहो नंबर तव्हां लिखंदा वञो, आख़िर ताईं सॼो नंबर हली वेंदो। पोइ दोस्तों, नंबर नोट करे तव्हां व्हाट्सअप ते ॻाल्हायो या कॉल ते, उहा आहे तव्हांजी मर्ज़ी। हिकु वॾे अदाकार, बहितरीनु अदाकार जो नंबर आहे। हिन जो नालो बि मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, हिन जो नालो बसि तव्हां दिलिजाए कयो, अॼु हाजन प्रेमी यानी सिजावल ख़ान जो नंबर अथव। हीउ काफ़ी अरसे खां वठी दोस्त मुझे कमेंट करे रहिया हुया त जा असद कुरैशी जो नंबर ॾियो या हाजन प्रेमी जो। असद कुरैशी जो नंबर कुझु अरसे खां पोइ ॾींदुसि। दोस्तों, फ़िलहाल तव्हांखे हाजन प्रेमी जो नंबर मूं ॾेई रहियो आहियां साम्हूं। हिकु हिकु थी विच स्क्रीन में हलंदो वञे थो। सॼो नंबर नोट करे वञी ॻाल्हाए सघो था। तव्हांजे लाइ दोस्तों, असां एॾो रिस्क खणी ऐं कशमकश करे हिते पहुता आहियूं ऐं नंबर तव्हां ताईं पुॼाइण जी कोशिशि कंदा आहियूं। तव्हां ताईं नंढिड़ो अर्ज़ु हूंदो आहे, कमेंट, लाइक ऐं सब्सक्राइब करे छॾंदा कयो। पेज ते ॾिसो था त पेज खे फॉलो करे छॾियो। दोस्तों, नंबर पुॼाणी ते, वीडियो बि पुॼाणी ते। ख़ुदा हाफ़िज़।